मुनक़िद कई आहे। वक़्तु बिल्कुलु मुख़्तसर आहे ऐं सिज जेको आहे उहो तेज़ी सां ग़ुरूब थी रहियो आहे ऐं हीअ जेका हाज़िरी आहे उहा बिल्कुलु अधु कलाक खां बि हेठि तक़रीबन 20 खां 25 मिंटनि जी हूंदी। मूं जेका आयत पढ़ी आहे उन में अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नास ऐ इंसानो कद जाअकुम ताकीद आयो तव्हां वटि बुरहानुम मिन रब्बिकुम बुरहान तव्हांजे रब जे तरफ़ां व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐं असां तव्हांजे तरफ़ रोशन नूर नाज़िल फरमायो। ज़ाहिरा रोशन नूर त अल्लाह जो क़ुरान ऐं बुरहान मां मुराद तव्हां असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुरहान जी माना दलील भी आहे, बुरहान जी माना मौजूदो भी आहे। वक़्त में गुंजाइश नाहे वरना दलाइल जी रोशनी में इहा ॻाल्हि साबित करे सघिजे थी त बुरहान जी माना सिर्फ़ इन्हनि ॿिनि मानाउनि में मुनहसर नाहे। तक़रीबन 5 7 8 खां मथे बुरहान जो मानाऊं अचनि थियूं। हाणे जेकॾहिं हिकु माना खे माण्हू बयानु करे वरी उनखे हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात जे मथां ॿुधाए त हीअ माना बि हुज़ूर ते सची अचे थी, हीअ माना बि हुज़ूर ते सची अचे थी, उन में वक़्तु ज़्यादा लॻी वेंदो। मां सिर्फ़ हिकु मशहूर उनजी माना जेका आहे बुरहान बमाना मोजज़ा दलील जी माना में मूं ॿुधाई, लेकिन उन ते गुफ़्तगू करण जे लाइ अधु कलाक खपे, पोइ वरी मोजज़े जी ॻाल्हि रहिजी वेंदी। बस मोहब्बत जी ऐं ज़िक्र जी महफ़िल आहे, हुज़ूर जा हिकु ॿ मोजज़ा ॿुधो, उन खां बाद में महफ़िल पंहिंजे इख़्तिताम ते पहुचंदी। मूंसां गॾिजी मोहब्बत सां दुरूद शरीफ़ हिकिड़ो भेरो पढ़ो। मां जल्दी अर्ज़ कयां थो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असांजे नबी खां पहिरियां जेतिरा दुनिया जे तख़्ते ते नबी आया उन्हनि सभिनी खे अल्लाह ताला मोजज़ा अता फरमाया, लेकिन उन्हनि मोजज़नि जो तादाद आमरनि ते करण जेतिरो आहे माना उहे कॾहिं सम्झनि था त हेतिरा मोजज़ा आहिनि। बेशुमार जंहिं ज़ात खे अल्लाह मोजज़ा अता फरमाया ऐं ख़ुदि हुज़ूर जे ज़ात खे अल्लाह मोजज़ो बणाए मोकिलियो। कायनात में सिर्फ़ असांजे नबीअ जी ज़ात आहे जो लातअदाद बेशुमार मोजज़नि सां गॾोगॾु ख़ुदि हुज़ूर जे वजूद खे अल्लाह मोजज़ो बणाए मोकिलियो। मथे खां पेरनि मुबारकनि ताईं, पेरनि मुबारकनि खां मथे मुबारक ताईं अल्लाह ताला तव्हां असांजे नबीअ खे वार वार मोजज़ो बणाए मोकिलियो। हुज़ूर जो अखियूं मुबारक मोजज़ो, कन मुबारक मोजज़ो, ज़ुबान मुबारक मोजज़ो, हथ मुबारक मोजज़ो, वार वार हुज़ूर जो मोजज़ो, लुआब मुबारक मुस्तफ़ा जो निकिरे उहो बि मोजज़ो। मां सिर्फ़ लुआब ऐं वार मुबारक जे हवाले सां हिकु ॻाल्हि अर्ज़ कयां थो। हज़रत उस्मान बिन अब्दुल्ला चवे थो मुंहिंजी घरवारी बि उनजी आदत हूंदी हुई त जेकॾहिं कंहिंखे पेट में सूरु पवे, मथे में सूरु पवे, नज़र पत कंहिंखे लॻे, मुंहिंजी घरवारी हिकु थाम में पाणी विझंदी हुई, पोइ पाणी हज़रत बीबी उम्मे सलमा जे तरफ़ मोकिलींदी हुई। हज़रत बीबी उम्मे सलमा नबी सईदी पाक घरवारी आहे, उन वटि हुज़ूर जो वार मुबारक रखियलु हूंदो हो। उहा छा कंदी हुई बीबी सवेरे हुज़ूर जो वार मुबारक खणी उन पाणीअ जे थाव में हीअं ॻोड़े करे ॿाहिरि कढंदी हुई। वार मुबारक खे वरी हिफ़ाज़त सां रखंदी हुई। उहो पाणी जेको हुज़ूर जे वार मुबारक सां कच थींदो हो, लॻंदो हो, उहो जंहिं बीमार खे प्यारो वेंदो हो। पेट जो सूर त ख़तम, मथे जो सूर त ख़तम,
अगर कंहिंखे नज़र पत लॻंदी